सुप्रीम कोर्ट फौजी अदालतुनि में सिविलियंस जा केस हलाइण बाबति दरख़्वास्तनि ते ॿुधणी लाइ फुल कोर्ट जोड़ण जी इस्तदा करे छॾी। चीफ जस्टिस सुमरता बंदयाल चयो आहे त फुल कोर्ट सेप्टेम्बर ताईं दस्तियाब नाहे। सुप्रीम कोर्ट फौजी अदालतुनि में सिविलियंस जा केस हलाइण बाबति दाख़िल दरख़्वास्तनि ते ॿुधणी लाइ फुल कोर्ट जोड़ण जी इस्तदा ते गुज़िरियल ॾींहुं अदालत फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। ॿुधणी दौरान अटॉर्नी जनरल खे रोस्ट्रम ते घुरायो वियो, जंहिं चयो त केतिराई भेरा अदालत खे ख़ातिरी कराए चुको आहियां त नवमय वाक़िअनि में जेतिरा बि गिरफ़्तार माण्हू आहिनि उन्हनि जी इज़त ऐं वक़ार जो ख़्यालु रखियो वेंदो, समूरियूं सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। दरख़्वास्त गुज़ारनि जे वकील फुल कोर्ट जोड़ण बाबति दलील बि ॾिना। चीफ जस्टिस सुमरता बंदयाल गुज़िरियल ॾींहुं महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे फुल कोर्ट जोड़ण वारी इस्तदा रद्द करे छॾी। चीफ जस्टिस चयो त फुल कोर्ट जोड़ण ते फ़िलहाल मुमकिन नाहे। अदालती मोकलूं हली रहियूं आहिनि। कुझु जजिस निजी मसरूफ़ियतनि जे करे मुल्क में मौजूद न आहिनि। हिते जेके जज आहिनि उन्हनि खे मोकलुनि ते वञणो आहे। सेप्टेम्बर ताईं फुल कोर्ट दस्तियाब नाहे। चीफ जस्टिस चयो त असां सिर्फ़ ख़ुदा ताला खे जवाबदा आहियूं, इन करे समूरियूं मसरूफ़ियतनि बावजूदि पंहिंजो कमु जारी रखियो आहे। कुझु माण्हू तनक़ीद कंदा आहिनि ऐं कुझु माण्हुनि खे असांजो कमु पसंदि ईंदो आहे। असां सही या ग़लति करे रहिया आहियूं ऐं फ़ैसिलो वक़्तु ऐं तारीख़ कंदी। कंहिंखे पसंदि अचे या न, पंहिंजो कमु कंदा रहंदासीं।